इनखे जेकी पुलिस ऑफिसर आहिनि या जेके आला अमलदार आहिनि उहे इन जी केस जी सुहिणे नमूने सुहिणे तरीक़े सां जांच कनि जीअं बेगुनाहनि खे न वरितो वञे, जेके गुनाहगार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे त सॼे ॻोठ जे लाइ बहितरु थींदो ऐं असांखे सां इंसाफ़ कयो वञे। सजाद अली चंडी मुंहिंजो भाइटियो आहे, उनखे क़तलु करे हिकु अणवाक़ुफ़ हिकिड़े वेरान जॻह में रखियो वियो आहे ऐं असांखे जीअं ई इतला मिलियो, जीअं ई असांखे चौबोल मिलिया, असां उते वञी पहुतासीं ऐं पोइ लाश खणाए ऐं सूबेदार बि आयो, माण्हू बि गॾु थिया। सूबेदार जेको असांखे चयो त बाबा कुझु बि न कयो, न पेरा वाढू, न तव्हां जेको आहे कुता आणियो, न तव्हां बायोमेट्रिक वारा जेके आहिनि फिगर प्रिंट वारा आणियो। इंशाल्लाह अॼु शाम जो मां अव्हांखे रिकवरी सां गॾु कातुल ॾेखारींदुमि ऐं पेश कंदुमि। पर अफ़सोस आहे अॼु चोथों ॾींहुं आहे, 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि जो हिन वक़्त ताईं का बि रिकवरी न थी आहे। अॼु असांजे घर जी SHO साहिबु तलाश वठी माना जेको मक़तूल गुज़ारे वियो सजाद अली, उनजे भेण जी घर जी तलाशी वरिती अथसि। छा इहो सिंध हुकूमत जो कानून आहे, छा इहो पाकिस्तान जो कानून आहे, या इहो कानून नओं ठाहियो वियो आहे त जेको मक़तूल हुजे ऐं उनजे घर जी तलाशी वरिती वञे। जेकॾहिं के शक शुबा अथसि त उहो असां सां ॻाल्हि करे हा या असां सां शेयर करे हा, पर अफ़सोस सां चऊं था त पंहिंजे मुंहं सां पुलिस वठी असांजे दरनि ते बीही रहियो ऐं असां सां कयल वाइदा हुन विसारे छॾिया। अॼु चोथों ॾींहुं आहे, न का रिकवरी थी आहे, न का गिरफ़्तारी थी आहे। असां FIR बि करे छॾी आहे, FIR बि असां खां कराई वई आहे त FIR कयो त ईअं असां न गिरफ़्तार कंदासीं, उहा FIR बि थी वई आहे। पर अफ़सोस सां हिते धंधो शुरू थी वियो आहे, माना हिकिड़ा ॿधी था अचनि, उनखे वरी छॾे पैसनि सां वरी ॿिया था ॿधी अचनि, पर न रिकवरी थी आहे न कुझु। असां कंहिंजो बेगुनाह जो नालो न ॾींदासीं, न ॾिनो आहे। असांखे हक़ीक़ी कातुल खपनि ऐं उन्हनि जी रिकवरी खपे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं हुकूमत आहे, पुलिस आहे, उन्हनि जो कमु ई इहो आहे। पर हिते माहौल अहिड़ो हिकिड़े नंढे ॻोठ में पखेड़ियो वियो आहे जो जेके मक़तूल आहिनि, जेके शहीद आहिनि, उन्हनि जे घरनि जी तलाशी वरिती थी वञे। साहिब खे कंहिं हुकुम कयो आहे, कंहिंजी मार्फत आहे, साहिबु उहो बि ॿुधाए। साहिब खां बि पुछो हे कहिड़ो इंसाफ़ आहे तुंहिंजो जो जेको मक़तूल आहे, जेको शहीद आहे, उनजे घर जी तो तलाशी वरिती आहे, जेको गिरफ़्तार कयूं वेठो आहे उनजे घर जी तो तलाशी न वरिती आहे, या तो का रिकवरी कान कई आहे। अॼु 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि, असां मजबूर थी हिते रोड ते पहुता आहियूं ऐं असां ही नंढड़ो एहतजाज कयो आहे। असां अपील था कयूं IG सिंध खे, DIG सखर खे, DPO खैरपुर खे, वज़ीर आला, गवर्नर, चीफ जस्टिस खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे ही नोटिस वठी असांजा शहीद जा कातुल गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे सज़ा ॾियारी वञे। जे ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट हूंदी। असां मजबूर आहियूं, असां मजबूरनि खे तंग न कयो वञे। असां मजबूर आहियूं, ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। शहीद सजाद अली जा कातुल, शहीद जा कातुल जेका बि आहिनि ऐं जेका बि हक़ी कातुल आहिनि उहे माना गिरफ़्तार कया वञनि। जे गिरफ़्तार न कया विया त असां अॻिते वधंदासीं। गवर्नमेंट खे अपील आहे त इहा माना कातुल गिरफ़्तार करी वञे। निहायत तमामु शहीद शरीफ़ हुयो ऐं कल शाम जो 3 जंहिं फ़ौत थी वियो आहे, 20 तारीख़ खां बि घुमंदो रहियो आहे। हिते अचे पियो कराची वेंदासीं, लेकिन बेगुनाह हू क़तलु थी वियो आहे। वज़ीर आला सिंध खे अपील आहे ऐं SSP खैरपुर खे, हिन जे खून सां, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हीअ त नंढड़ो हिकिड़ो वसी आहे, हिकिड़ो थोरो एहतजाज आहे। थी सघे थो सुपर हाईवे जो एहतजाज थिए, वॾो एहतजाज थिए। हीअ नंढड़ो हिकिड़ो एहतजाज आहे। पाड़े जान शरीफ़ आहिनि साईं, उन्हनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असांजी इहा सजाद जेको शहीद थी वियो आहे उहो मुंहिंजो भाउ आहे। मुंहिंजी भेण खे अॼु सर्च कयो अथसि, जेके जिन्हनि जे मथां शाहिदियूं मिलियूं अथसि। ज़रूरु आहे, असांखे पहिरीं राति चयईं, जंहिं ॾींहुं मरी वियो आहे असांखे चयईं त कातिल मुंहिंजे साम्हूं आहिनि, तव्हां फिंगर प्रिंट वारा बि न घुरायो, तव्हां कुतनि वारा बि न घुरायो, शाम ताईं तव्हांखे मां रिकवरी करे कातिल तव्हांजे साम्हूं आणींदुमि। अॼु तक़रीबन 4 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं का बि गिरफ़्तारी लाइ अमल में न आहे अची सघी। हींअर बि SHO असांजे अॻियां गुज़री मुंहिंजी भेण जे घर खे सर्च कयो अथसि। हालांकि हुनखे कुझु शायदियूं मिलियूं आहिनि, असांखे ज़ाहिर नथो करे, फिरीगिरी असांजे घरनि ते अची उन्हनि खे सर्चिंग मिली आहे। इन जे करे असां SSP खैरपुर में DIG सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं असांजे शहीद भाउ जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे उनखे इबतारनाक
ॾिनी वञे, सज़ा ॾिनी वञे। इंसाफ़ कयो। बस ॻाल्हाए